एक ॿी अहम ख़बर माकरींदालू ठुल जे ईदगाह पाड़े में शिया उलमा काउंसिल जे अॻवान जे नौजवान पुट जो गोलियूं लॻल लाश हथ कयो वियो आहे। नौजवान आसिफ अली बुर्रो जो गोलियूं लॻल लाश घर जे अंगण मां हथ आयो। पुलिस मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया ठुल जे ईदगाह पाड़े में शिया उलमा काउंसिल जे अॻवान जे नौजवान पुट जो गोलियूं लॻल लाश हथ कयो वियो आहे। नौजवान आसिफ अली बुर्रो जो गोलियूं लॻल लाश घर जे अंगण मां हथ आयो आहे। पुलिस मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। अहम ख़बर वाक़ी ॾियो पिया ठुल जे ईदगाह पाड़े में शिया उलमा काउंसिल जे अॻवान जे नौजवान पुट जो गोलियूं लॻल लाश हथ कयो वियो आहे। नौजवान आसिफ अली बुर्रो जो गोलियूं लॻल लाश घर जे अंगण मां हथ आयो आहे, जॾहिं त पुलिस मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया ठुल जे ईदगाह पाड़े में शिया उलमा काउंसिल जे अॻवान जे नौजवान पुट जो गोलियूं लॻल लाश हथ कयो वियो आहे। नौजवान आसिफ अली बुर्रो जो गोलियूं लॻल लाश घर जे अंगण मां हथ आयो आहे। पुलिस मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। जी नाज़रीन, अहम ख़बर ॾियूं पिया ठुल खां ठुल जे ईदगाह पाड़े में शिया उलमा काउंसिल जे अॻवान जे नौजवान पुट जो गोलियूं लॻल लाश हथ कयो वियो आहे। नौजवान आसिफ अली बुर्रो जो गोलियूं लॻल लाश घर जे अंगण मां हथ आयो आहे। पुलिस मड़ अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे।